नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा से धल्ला से हेडलाइंस पर। पंजाब असेंबली में हंगामे, डिप्टी स्पीकर ते तशद्दुद खां पोइ पुलिस ऐवान में दाख़िल। एंटी राइट फोर्स पुलिस स्पीकर की डाइस जो कंट्रोल संभाले वरतो। पुलिस ऑपरेशन करे केतरनि हुकूमती MPs के गिरफ्तार करे वरतो। बुलेट प्रूफ जैकेट्स पैरल एहलकार पुरानी इमारत रस्ते ऐवान में दाख़िल थिया। ऐवान में पुलिस और हुकूमती मेंबरनि विच में झेड़ो, एहलकारनि ते तशद्दुद। असेंबली जो इजलास शुरू करण खां ऐवान में घंटियूं वॼायूं हुयूं। पंजाब के नए वरे वज़ीर की चूंड लाइ सरायल सूबाई असेंबली जो इजलास बदनज़मी जो शिकार। ऐवान जंग जो मैदान बणिजी वियो। PTI मेंबरनि जो डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ते हमलो, तशद्दुद। हुकूमती मेंबरनि दोस्त मोहम्मद मज़ारी के चमाटू वाहे कढियूं, संदस वार भी पटिया। ऑपोजिशन मेंबरनि जो सख्त एहतजाज। सख्त सिक्योरिटी इंतजाम की दावा बावजूद हुकूमती औरत मेंबर असेंबली में पाण सां गॾु लोटा भी खणी आयूं। लोटा लोटा जा नारा, ऐवान में गोड़। हुकूमती मेंबरनि पारां इस्तकाफ़ वारी रिथ जमा कराई वई। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी की सदारत हेठ संदस ऑफिस में इजलास। हंगामे खां पोइ भारी सूरत हाल ते सलाह मशवरा। संदस चवण आहे त आइनी और कानूनी घुर्जूं हर सूरत में पूरियूं कयूं वेंदियूं ऐं हू वरे वज़ीर की चूंड हर क़ीमत ते थोड़ी देर में कराइंदो। मथस हमलो प्लानिंग तहत करायो वियो। जेके माण्हू मुल्क में मार्शल लॉ लॻाइण चाहिनि था उन्हनि जी ख़्वाहिश पूरी न थींदी। हमलो कंदड़नि ख़िलाफ़ का इंतकामी कार्रवाई न कई वेंदी। IPP अगवान और अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ बिना मुक़ाबले क़ौमी असेंबली जो AQ स्पीकर चूंडिजी वियो। राजा परवेज़ अशरफ उहिदे जो हलफ़ खणण खां पोइ सीट संभाले वरिती। ऐवान पंजाब असेंबली के इजलास में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ते थियल तशद्दुद ख़िलाफ़ मज़म्मती ठहराव मंजूर करे वरितो। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो मुतालबो। मेंबरनि जो चवण आहे त पाकिस्तान की पार्लियामानी तारीख़ में अहिड़ो बदतरीन मिसाल नथो मिले। इन वाक़े सां कंध शर्म खां झुकी वियो आहे। समाजी कारकुन बिल्किस ईदी के ख़राज तहसीन पेश करण लाइ भी ठहराव मंजूर कयो वियो।